अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फज़ल करम सां कपरी मोरी शहर लग इन गोठ जखरो नोड़ियों में थींदड़ हिन भलारी मजलिस महफिल में असाई तवां सब जा सब पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ गुरु त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असाई तवां सभिनी जी हाज़िरी अचण वेहण ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाए। असांजो प्यारो मेज़बान मोहतरम जनाब मोहम्मद अयूब नोड़ियो साहब जे ही महफिल सजाई है। दुआ गुरु त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे हिन जज्बे के मेहनत के खर्चो ताउन के पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाए। असांजो इंतहाई प्यारो मोहतरम जनाब सरदार अरबाब अब्दुल करीम साहिब ऐं ॿिया जेके दोस्त तव्हां मुंहिंजे साम्हूं मौजूद आहियो, रब साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं असाई तव्हां सभिनी जे अचण खे वेहण खे ॿुधण खे ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाए। गॾोगॾु इहा बि दुआ घुरो त अल्लाह इन नंढड़ी ऐं सुहिणी बरकत भरी मजलिस खे असाई तव्हां सभिनी जे लाइ हिदायत ऐं सुधारीअ जो ज़रियो भी बणाए त निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बणाए। कुरान मजीद जे 11 सिपारे जे सूरत तौबा मंझां हिकड़ी आयत पढ़ी है, आयत नंबर 119, रुकू है 15 ऐं गॾोगॾु जनाब नबी करीम सभे दिल जे मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी ॿ हदीसूं पढ़ियो थी। कुरान मजीद जी जेका मूं आयत पढ़ी है उन आयत जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त असाई तव्हां खुसूसी तौर ते ईमान वारन सां खिताब कयो है। मुंहिंजे अल्लाह ईमान वारन सां खिताब में बिन ॻाल्हियुनि जो हुक्म कयो है। हिकड़ी ॻाल्हि इहा इत्तक़ुल्लाह, ईमान वारो तव्हां खे अल्लाह वॾी दौलत सां नवाज़ियो है, जंहिं दौलत जो नालो है ईमान। चो अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईमान वारन खे पहिरियों हुक्म इहो कयो इत्तक़ुल्लाह, त मूं अल्लाह खां डिॼो। यानी मूं अल्लाह जी जेका इज्जत व अज़मत है उन इज्जत व अज़मत के पंहिंजी जिंदगी में सामूं रखी पंहिंजी जिंदगी गुजारींदा आहिनि। त अंदाज़ो लगायो माण्हू बीड़ी पींदो है, सभिनी जे साम्हूं थो पीए,
पर का एड़ी हस्ती सामू जरे इंदी है, बाबू है, चाचो है, उस्ताद है, पीरो मुर्शिद है, ऊठ जो सरदार है, बीड़ी उछलाई छड़ी छो छलाई उन बीड़ी पीण वारे जे दिल में सामे मानू जी इज्जत और अजमत हुई। उन्हें इज्जत और अजमत के सामू रखी, उन बीड़ी का पासो कयो, बीड़ी उछलाई। मुझे अल्लाह ईमान वारन के ही खिताब कयो छो हकीकी माना जे अंदर ईमान वारन जे दिलन में ही अल्लाह जी इज्जत और अजमत होंदी है। अल्लाह के दुनिया जा हिंदू भी मञन, कोली भील बागड़ी यहूदी ईसाई भी मञन था, पर उन्हनि माण्हुनि जे दिलन में अल्लाह जी इज्जत अजमत न होंदी है। इज्जत और अजमत अल्लाह जी अगर जे करे होंदी है तो सिर्फ ऐं सिर्फ ईमान वारन जे दिलन में होंदी। यही गाल मुझे रब फरमाई तो मु अल्लाह खां ढिजो, इन ढिजण जो नालो अथो तकवा। तवा आलिमन खां बयानन में ॿुधंदा हूंदा यो लफ्ज़ तकवा जो। अब फलाणे में वरी तकवा हुई, फलाणे में वरी तकवा आहे, फलाणो वरी साहिब तकवा वारो होयो, वडे साहिब तकवा वारो आहे। तकवा आहे छा? हर सिपारे में अल्लाह रब्बुल इज्जत तकवा जो हुक्म कयो है। तकवा के अपनायो, तकवा पंहिंजे पाण में पैदा करियो। तकवा जो तमाम घणियूं मानाऊं लिखियूं आहिनि, थोरो तवज्जो हुजे। उलमाए किराम, मुफस्सिरन, बुजुर्गन, अल्लाह वारन तकवा जो तमाम घणियूं मानाऊं लिखियूं आहिनि। हिकड़े अल्लाह वारे तकवा जी इहा माना लिखी है त पंहिंजे पाण खे हर उन शइ मंझा कढी छॾण, उन शइ खां पंहिंजे पाण खे रोके छॾण जेका शइ बाने खे अल्लाह खां या अल्लाह जे हुक्मन खां परे करे, उन शइ खां पासीरे थियण जो नालो थो तकवा। हिकिड़े अल्लाह वारे लिखियो त पंहिंजे पाण खे ॾोहन खां, गुनाहनि खां, नाफरमानियुनि खां बचाइण जो नालो बि तकवा। ऐं मुंहिंजे अल्लाह उन माण्हू सां तमाम वॾा वाइदा कया आहिनि जे माण्हू में तकवा वारी सिफ़त है। खोलियो कुरान, फरमाई वलऊ अन्ना अहलल कुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्द। अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसानो, जेकॾहिं तव्हां दुनियावी जिंदगी में ब कम कंदो, पहिरियों कम इहो जो तव्हां दुनियावी जिंदगी में जेकॾहिं ईमान आणींदो, अण ॾिठे मूं अल्लाह जी ज़ात खे जेकॾहिं तव्हां मञींदो, मुंहिंजी सोणी मुहम्मद रसूलुल्लाह ते जेकॾहिं तव्हां
ईमान आनी दो अल्लाह तू फरमा ईमान सा करो कर पांजी पान की जिक्र दू नहीं ना फरमानन खा बचाई दो अल्लाह रब्बुल इज्जत तू फरमाए त ईमान तकवा जी बरकत जी करे लफताना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द आसमान में जा भी बरकतन जा दरवाजा खोली दो सा त जमीन में जा भी बरकतूं दी दो सा पान इंसान जी गड़ी तबीयत है उधर घा रोकड़े ते खुश हुंदा एकड़ो मानू तो मैं वठे पियो अब घणे जी 1.5 लाख जी है अब ॾेई तो 1.5 लाख रुपया पर हफ्ते खां पोइ ॿियो तो के चवे तो 1.5 लाख ॾियां तो पर सुभाणे तमाम में हफ्ते वारे खे ॾींदा या सुभाणे वारे खे ॾींदा थोरो ॻाल्हायो थोरो सा सुभाणे वारे ऐं सुभाणे मिला अल्लाह तो फरमाए तकवा जी एडी बड़ी बरकत है एडो वडो फायदो जो अल्लाह तो फरमाए जे करे तू दुनियावी जिंदगी में तकवा अपनाई दे तकवा जू बरकतूं तुझी जवानी में भी होंदियूं तकवा जी बरकतूं तुझी पूरी हयाती में अल्लाह तो फरमाए लफताना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द आसमान में जा भी बरकतन जा दरवाजा खोली दूसा जमीन में जा भी बरकतूं जा दरवाजा खोली दूसा यानी तो की सियत मिलंदी तो की रोजगार मिलंदो तो की नेक बच्चा मिलंदा वरी भी जगह ते मुझे अल्लाह कुरान में फरमायो फरमाई व मन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा व यरजुकुहु मिन हैसु ला यहतसिब ओ मुंजा बाना जिकरी तू दुनियावी जिंदगी में पांजी पान की दो नहीं ना फरमानन खा बचाई दे आऊं अल्लाह तू संतु वायदो करया इन तकवा जी बरकत जे करे इन पाकीज़ा जिंदगी के अपनाण जे बरकत जे करे अल्लाह तो फरमाए तू कार वडी नंदी मुसीबतूं हटाए छड़ी दो सा हर वडी नंदी परेशानी का तो के बचाई दो सा फरमाई व यरजुकुहु मिन हैसु ला तसिब व यरजुकुहु मिन हैसु ला यहतसिब अल्लाह तो फरमाए तकवा जी बरकत जे करे तोखे एड़ी हंदा रोजी दींदो सा जो उहा रोजी तुझे वामू गुमान में भी न हुंदी तकवा जी बरकत अज जैसा तो थोड़ी कचहरी करियो ना भले गाड़ी जो मालिक हो जे बनी जो मालिक हो जे जिसम दे अच्छा वगा प्या हो जान कीमती वगा प्या हो जान वो तो के ये चलो परेशान है डाडो दुआ करो हर शय जो होंदे सुनदे परेशान है छजल गुनाहों जी नौसत नाफरमानी जी नौसत सहाबाए किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन दे जकरे मामूली का परेशानी इंदी सोचंदा त आई छो है केड़ो दो सांगा थियो है केड़ी गलती सांगा दी है केड़ो जुर्म सांगा थियो है ओहद जी लड़ाई में सहाबाए किराम के शिकस्त गई थोड़ा तवज्जो शिकस्त गई शिकस्त अलग शय भजन अलग शय कल समझो पहला ना थोड़ा करा दौर सा वो जो सहाबा जा दुश्मन है ना सहाबा जा वो शिकस्त के नालो दी न फरार जो भजन जो चंगन भलन के वडन वडन बहादुरन के वडा वडा जे सिपाही सालार हुंदा आहिनि वडा वडा जे जर्नल ऐं कमांडर हुंदा आहिनि उन्हनि खे शिकस्त मिलियो वञे भजन अलग शय है शिकस्त अलग शय है थोड़ा तवज्जो
ओहद जी लड़ाई में पेरी हिस्से में शिकस्त मिली। सहाबा किराम सोचने में पइजी वे पाण का गलती थी को डो थो सब जा सब चवण लगा हो हाण गाल याद आई है पाण का एकड़ी सुन्नत रही वई है मिसवाक वारी डंदण वारी जंहिंजे करे पाण खे इहा शिकस्त मिली। जॾहिं महिल उन्हनि इन सुन्नत ते अमल शुरू कयो काफ़र जूं नज़रूं जॾहिं महिल पयूं त पैगंबर साईं जिन जा सिपाही असां काफ़रनि ते एडी कावड़ पिया कनि जो दंत कढी ॾेखारीनि पिया एडो रोब पियो उन दंतण जो उन मिसवाक जो मैदान छॾे भॼी। इन्हें जला फरमाई फल्यहज़रिल्लज़ीन युखालिफून अन अम्रिही अल तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुल अलीम। अल्लाह रब्बुल इज्जत तोखे मूंखे वॾे प्यार वारे अंदाज में वॾी मुहब्बत सां पियो समझाए ओ मुंहिंजा बानड़ा दुनियावी जिंदगी में मु अल्लाह जी हुक्म जी भंकड़ी न कर मु अल्लाह रब्बुल इज्जत जी हुक्म जी मुखालिफत न कर। हाँ दुनियावी जिंदगी में तू जे कदे मु अल्लाह जी हुक्म जी भंकड़ी कंदे मु अल्लाह जा हुक्म तू तोड़ींदे पो आऊं तोखे तू चव अल तुसीबहु फितनतुल औ युसीबहु अज़ाबुन अलीम। पो दुनिया जे अंदर तुंहिंजी मथां वॾा वॾा फितना ईंदा तुंहिंजी मथां वॾा वॾा इम्तिहान वॾियूं वॾियूं आज़माइशूं ईंदियूं तुंहिंजी मथां वॾा दर्दनाक अज़ाब ईंदा को अज़ाब बीमारी जी सूरत में ईंदई को अज़ाब कर्ज़े जी सूरत में ईंदई को अज़ाब भुख जी सूरत में ईंदई को अज़ाब परेशानी जी सूरत में ईंदई। अल्लाह तो फरमाई औ युसीबहु अज़ाबुल अलीम औ युसीबहु अज़ाबुल अलीम। हाज कर तू पंहिंजी जिंदगी मु अल्लाह जे हुक्म जे मुताबिक गुजारी पो औ अल्लाह तो वादो करे त तोखे दुनिया जो नेमतूं भी ॾींदो सां त आखिरत जो नेमतूं भी ॾींदो सां। हज़रत तमीमदारी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी वरो तहज्जुद गुज़ार करे हज़रत तमीम का तहज्जुद जी नमाज कज़ा कोन थी तव्हां पुछा तो तहज्जुद जी नमाज नफल है या फर्ज है थोरो ॻाल्हायो साहब नफल छा मतलब नफल जो पढ़ी तो सवाब न पढ़ी तो को गुनाह कोने। हज़रत तमीमदारी खा हिकड़ी रात तहज्जुद जी नमाज कज़ा थी फजर ते अख खुलियस जेडी माल उठो खबर पई त रात वईली आहे फजर जी नमाज टाइम थियो आहे उथी करे रोण लगो अल्लाह जे दरबार में पंहिंजे पाण खे पेश कई वुज़ू करे ओ मुंहिंजा अल्लाह मूंखां हिकिड़ो वॾो ॾोह थियो आहे ओ मुंहिंजा अल्लाह रात जो मूंखां हिकिड़ी वॾी ग़लती थी आहे मुंहिंजा अल्लाह मूंखां तहज्जुद जी नमाज कज़ा थी आहे मुंहिंजो इहो गुनाह मुंहिंजो इहो ॾोह मुंहिंजी इहा ग़लती माफ़ कर ओ मुंहिंजा अल्लाह कसम खणी करे थो चवां तुंहिंजी ज़ात खे गवाह बणाए थो चवां आऊं तमीमदारी पूरो साल रात जो निंड न कंदो सां जेसीं ताईं तूं मुंहिंजो इहो गुनाह माफ़ न करी
अल्लाह साईं वरी मक़ाम बेड़ो ॾिनो एॾो वॾो मक़ाम खोलियो कुरान मजीद जिन खुश नसीबन जे लाइ अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में ये ऐलान कया फरमाए अस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसारी वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अअद्द लहुम जन्नातिल तजरी ताहतल अन्हारु खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौजुल अज़ीम। दिल जे मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल इज्जत गोया के पैगंबर जे शागिर्दन के नबी साईं जिन जे मुरीदन ऐं मुक्तदिन के कुरान मजीद जे अंदर शाबसी थो ॾे। ओ मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजा महबूब नबी नबीअ जा सरदार नबी तुझी मेहनत के मो अल्लाह जा सलाम तो जे साबित मेहनत कई तो मोहम्मद रसूलुल्लाह जी उन मेहनत एडो रंग लाथो तुझी मेहनत जे सदके जेको अबू बकर जेको उमर जेको उस्मान जेको अली तलहा जुबैर मुआविया जेके आया औ अल्लाह रब्बुल इज्जत तुझन शागिर्दन जे ला ऐलान तो करे ये सब जा सब जन्नती अथई ये साहबा मो अल्लाह खारा भी औ अल्लाह इनन साहबा खां राज़ी मर्द औरतूं सब रिवायतन में अचे तो नबी साईं जी जे दौर में हिकड़ी औरत का वॾे में वॾो गुनाह थियो हेड़े औरत का वॾे में वॾो गुनाह थियो शादीशुदा हुई गुनाह थी मुर्स जे हक में ॿिए खे शरीक उहा औरत रोई करे अल्लाह जे रसूल जे साम्हूं आई रोई चवे भई अल्लाह जा रसूल मुखां गुनाह थियो है तहिरनी या रसूल अल्लाह तहिरनी या रसूल अल्लाह गुनाह जे करे ऐं पली थी वई आया मूंखे माफ़ करे छॾ मूंखे पाक करे छॾ ओ मुंहिंजा रसूल मुंहिंजा नबी आखिरत जी सज़ा मूंखे कोन खपे दुनिया जी जेका सज़ा तू मुहम्मद रसूलुल्लाह जारी करण तू चाहीं मूंखे दुनिया जी सज़ा कबूल आखिरत जी सज़ा नाहे कबूल छाजे लाइ जो ऐं कमज़ोर आहियां मुंहिंजी जिस्म जी चमड़ी भी कमज़ोर मुंहिंजूं जिस्म जूं हॾियूं भी कमज़ोर उन जहन्नम जी बाहि मुखां पर उहा जहन्नम जी बाहि मुखां बर्दाश्त न थींदी जिंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा अलैहा मलाइकतुन गिलादुन शिदादुन ला यअसूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। ओ मुझे पैगंबर जा उम्मतियो ओ मुझे पैगंबर जा गुलामो रब्बे काबा जो कसम तो जो मुझो अल्लाह तो के मुखे जहन्नम खां ठिजारे पियो ओ कल में पण वारो तवा पांजी पाण के भी जहन्नम खां बचायो पांजी बच्चन के भी जहन्नम खां बचायो घर वारन के भी जहन्नम खां बचायो अल्लाह तो फरमाए जी जहन्नम जा बारण दुनिया जा इंसान ही पत्थर हुंदा ओ औरत चवे थी मुझा रसूल जहन्नम जी पाए मुखां बर्दाश्त न थींदी कायनात जी नबी फरमायो थी सके तो तुखां इहो गुनाह न थियो जे थी सके तो तुखां इहा ग़लती न थी हुजे थी सके तो तुखां इहो ॾोह न थियो जे रोई करे अल्लाह जे रसूल जे दरबार में पेश थी मुंहिंजा रसूल ऐं चाहियां थी दुनिया में सज़ा मिले आख़िरत जी सज़ा खां भी बचा त रुसवाई ऐं शर्मसारी खां भी बचा
रहम दिल पर्दे में आई है, रोए पई। हिकड़ी तरह रहम दिल या त ॾिसो केॾो वॾो डप गुनाह थियो है, मुझे साम्हूं खणी आई है, मने पई, एतराफ़ करे पई, इकरार करे पई। जो हाणे यानी उनखे पूरजे शादीशुदा मर्द या औरत उनखां जे करे गुनाह थिए, ज़िना थिए, शरीयत चवे थी हाणे इहो न मर्द न औरत धरती ते रहे, ये धरती ते रहण जा लायक न आहिनि, उन्हनि खे पूरण खपे। पोइ शेर जा माण्हू, ॻोठ जा माण्हू अची पत्थरनि सां उनखे मारीनि कुटनि, जेसीं ताईं साह न ईंदे। थोरो तवज्जो, नबी साईं जी मर्ज़ी त के न के नमूने सां इहा हद खां बचे। नबी गवाह भई, गवाह भई, गवाह के नबी साईं घुरायो, हाओ गवाह भई। नबी फरमायो वाक़िअतन ई हाओ मञो था, हाओ मञो था, ॻाल्हि सची है, सची है। अल्लाहु अकबर। रिवायत में जदो नबी साईं जी ने अखियुनि में जा ॻोड़ा औरत के जो वठियो पिया वञनि, औरत रोए पई, इन करे नथी रोए त मुंहिंजी जान खतरे में, इन करे थी रोए खुदा करे मुंहिंजो जो गुनाह माफ़ थिए, जानम खां बचा। वॾी खॾ औरत जे लाइ खोटे वई, साहबा इकराम रजम पिया कनि, पथनि सां चिटनि पिया, औरत जी ज़बान ते कुकू ईंदाऊं। आखिरकार हजरत खालिद बिन वलीद जेको पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो वॾो बहादुर साहबी, जिनजो लक़ब सैफुल्लाह यानी अल्लाह जी तलवार, औरत जो रूह न पियो निकरे, औरत जो साह न पियो निकरे, उन खालिद बिन वलीद के उठ जो हिकिड़ो हॾो हथायो, उन ज़ोर सां मथे में आयो। उहा औरत उते जो उते अल्लाह के प्यारी थी। कायनात जी नबी जे दरबार में जॾहिं साहबा इकराम आया, पूरी कारगुज़ारी पेश कयो। नबी साईं जिन ज़ारो कतार रोइन पिया। पाण साईं जिन फरमा इहा औरत जेके अल्लाह रब्बुल इज्जत एॾो नवाज़ियो आहे, एॾो नवाज़ियो जो अल्लाह जी मर्ज़ी त इन औरत जो जनाज़ो तू मुस्तफ़ा पाण पढ़ाई। साहबा इकराम अर्ज़ करण लगा, अल्लाह जा रसूल इहा औरत गंदी हुई, इहा औरत गुनाहगार हुई, इहा औरत ज़ानिया हुई। पाण फरमाए ओ मुंहिंजा साहिबियो इहा ॻाल्हि न करियो, इहा ॻाल्हि न करियो। इन औरत अहिड़ी तौबा कई है जो इन औरत जी तौबा के जेकॾहिं दुनिया जे सभिनी गुनाहगारनि ते तक़सीम कयो वञे त अल्लाह साईं सभिनी गुनाहगारनि खे माफ़ करे छॾे। इन औरत जो जनाज़ो मोहम्मद पाण थो डप वॾी शइ आहे। अॼु गुनाह ते जरी छो ॻाल्हायो छो यार, ख़ामोश हाणे कनकोशी कराईंदो थोरो तवज्जो। इन नंढनि वॾनि प्रोग्राम जो मक़सद इहो आहे, अंदाज़ो लगायो। पाण खे जेकॾहिं को माण्हू चांहि थो प्यारे, 20 रुपए जी चांहि, पाण हथ वधंदा आहियूं। बोतल थो प्यारे, दिल में चांहि ॾींदा आहियूं। मानी थो खाराए, झुकी मिलंदा आहियूं। खिलण जी ॻाल्हि न आहे, पर पुठ पाण वाखाणो कंदा आहियूं, यार वाजो माण्हू, छा में वाजो माण्हू, चांहि मूंखे प्यारी, बोतल प्यारी है, मानी खाराई है। जे तो ए मुंह ते हिकिड़ो थोरो कयो, पाण खे विसरण जे लाइ तयार कोन्हे। फरमाई व इल्तउ निअमतल्लाह व इल्तउ निअमतल्लाह व इल्तउ निअमतल्लाह। ओ मुंहिंजा बेवफा बाना,
तू पंहिंजी वजूद में नजर त कर वजूद खां ॿाहिरी दुनिया ते नजर त कर मो अल्लाह रब्बुल इज्जत जो तुंहिंजे मथां केतिरियूं नेमतूं आहिनि आसमान जी सूरत में भी तुंहिंजे मथां नेमत कयम ज़मीन जी सूरत में भी तुंहिंजे मथां नेमत कयम चंड सिज तारनि जी सूरत में भी तुंहिंजे मथां नेमत कयम पानी जी सूरत में भी तुंहिंजे मथां नेमत कयम फल फ्रूट मेवन जी सूरत में भी तुंहिंजे मथां नेमत कयम फरमाई वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून ओ मुंहिंजा बना पंहिंजी वजूद में नजर त कर अलम नजअल लहू ऐनैन फलिसान व शफतैन ॾिसण जी लाइ अखियूं मूं अल्लाह ॾिनियूं ॻाल्हाइण जी लाइ ज़बान मूं अल्लाह ॾिनी अल्लाह रब्बुल इज्जत क़ुरान मजीद जे अंदर तो फरमाए तुंहिंजी चेहरे जी सिंगार जे लाइ चप मूं अल्लाह ॾिना ॿी जॻह ते मुंहिंजे अल्लाह क़ुरान में फरमायो फरमाई चा अय्युल इंसान मा खर्रक बिरब्बिकल करीमिल लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक कल्ला बल तुकद्दिबून बिद्दीन व इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ मुंहिंजा बना पंहिंजी जिंदगी जे तरफ नजर त कर तुंहिंजी जिंदगी कहिड़े ख़ालिक कहिड़े मालिक जी नाफरमानी में पई गुज़रे तुंहिंजूं रातियूं भी मूं अल्लाह जी नाफरमानी में तुंहिंजा ॾींहं भी मूं अल्लाह जी नाफरमानी में फरमाए उन ख़ालिक मालिक जी नाफरमानी में तुंहिंजी जवानी तुंहिंजी हयाती पई गुज़रे जेको तोखे खाराए भी प्यार में तो तोखे प्यारे भी प्यार में थो पाण बि खाराईंदा आहियूं माशाअल्लाह पाण खाराए खाराए थकी बि पवंदा आहियूं शिकायतूं बि कंदा आहियूं दावत मोदी नी 500 माण्हू आया 12 साल मुंहिंजा दोस्त शिकायतूं थो करे अल्लाह त फरमाए बाना तोखे जो खाराईंदो आहियां सो बि प्यार मजा प्यारियां तो सो बि प्यार मजा दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह तव्हांजी माठ ॿुधाए पई त तव्हां थका पिया ॿुधण जे मूड में न आहियो पर छा करियां जो असांजी मजबूरी आहे त कलाक घटि में घटि बयान थी आहे अल्लाह अकबर फरमाई मा गर्रक बिरब्बिकल करीम गुनाह कंदो ऐं गुनाह जी सज़ा फौरन न ॾींदो आहियां इहो ई त मुंहिंजे अल्लाह जो रहम आहे मुंहिंजे अल्लाह जो करम आहे जो गुनाहगार जी पूरी रात गुनाहन में गुज़रंदी है वरी अल्लाह रब्बुल इज्जत जी तरफां सुबह जे टाइम ते नाश्ता मिलंदा आहिनि ये गुनाहगार रात जो गुनाह कयो नाफरमान रात जी नाफरमानी कई इन खां पुछ त अल्लाह ने तुंहिंजो नाश्तो बंदि कयो सुबह जो न ओए साॻिया नाश्ता साॻियूं चायूं साॻिया बिस्किट अल्लाह अकबर फरमायो मुंहिंजो करम यो मुंहिंजो रहमत पकड़ नथो करे सजा नथो दे फौरन हदीस शरीफ के अंदर अचे तो किरामन कातिबीन बिनी पासन अल्लाह से मलाइक वियारे छाड़े हिकड़न मलाइकन जी ड्यूटी जेके साजे खाबे मलाइक वेठा आहिनि साजे पासे जेके मलाइक वेठा आहिनि उन्हनि मलाइकन जी ड्यूटी त माण्हू जी तू नेकियूं लिख तुंहिंजी निमाज़ तुंहिंजो रोज़ो तुंहिंजी ज़कात तुंहिंजो हज तुंहिंजी तिलावत तुंहिंजो ज़िक्र साजे पासे वारा जेके मलाइक वेठा आहिनि उहे लिखंदा आहिनि खाबे पासे वारी साइड ते मलाइक वेठा आहिनि उन्हनि जी ड्यूटी त उन्हनि जा गुनाह लिख पर वरी अल्लाह रब्बुल इज्जत जो इन्हनि मलाइकनि खे चयल आहे जेके खाबे पासे वेठा आहिनि गुनाह लिखण वारा ओ मलाइको मुंहिंजो गुनाहगार बानू जे कॾहिं गुनाह करे त फौरन लिखजो न थी सके तो इहो तौबा करे नेकोकार नेकी करे फौरन लिखी छॾियो थी सके तो इहो तौबा करे रिवायत में अचे तो जेसे ताईं गुनाहगार ॿियो गुनाह नथो करे तेसे ताईं अल्लाह जा मलाइक पहिरीं गुनाह नथा लिखनि केॾो करम आहे के चवण वारे इएं चयो सना गो
पत्ता पत्ता है खुदा या दम बदम तेरा, सना गो पत्ता पत्ता है खुदा या दम बदम तेरा, जमीन आसमान तेरे मौजूदो अदम तेरा, खा कर करे तेरे शिकवे या रब तअज्जुब कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा, फना गो पत्ता पत्ता है खुदा या दम बदम तेरा, जमीन आसमान तेरे मौजूद अदम तेरा, खाए खाए फिर भी कर तेरे शिकवे या रब है तअज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। वो मुसलमान के खाराए तो पर काफरन के खाराए तो, वो पंजन के खाराए तो पर मुनकरन के खाराए तो। हिन धरती ते केतरे खुदा जा इनकारी, खुदा जा इनकारी बास में बासो जा कंदा आहिनि, किथे है खुदा? अल्लाह माफ करे। अॼुकल्ह तबलीग वरी इहा पई हले ऐं पंहिंजे टने गुलाम अली ॻाल्हि थो करे। टंडो तव्हांखे एतिरो परे कोन्हे, पाण पाड़े सिरी चङा भला नौजवान मुसलमान जे घर में ॼा पी मुसलमान, ॾाढो मुसलमान, पण ॾाढा मुसलमान। मौलवी साहब इहो तव्हां जो चवंदा अलाह आहे, अलाह किथे आहे? जेका शइ ॾिसण में नथी अचे उन कीअं माण्हू मञे? अच्छा जेका शइ न आहे उनखे न मञणु खपे। हा साईं पुट कंहिंजो आई फलाणे जो ऐं नथो मञे तूं पीउ पुट ई, कीअं मञा तूं पंहिंजे पीउ पुट ई? तोड़ कहिड़ो दलील है, कहिड़ो सबूत है? जेको चवे थो न त रब ॾिसण में नथो अचे, रब खे ॾिठो कोन अथऊं, पहिरीं इहा ॻाल्हि साबित कर त तूं पंहिंजे पीउ जो पुटु आहीं। वध खां वधि चवंदो भई ॻोठाणा था चवनि, चाचा मामा सौट मासा था चवनि, छा था चवनि त बाबा जो निकाह थियो, जैसा निकाह थियो उहा तुंहिंजी मां थी, जे निकाह कयो तुंहिंजो थियो बाबो, जेॾी महिल निकाह थियो थे बाबे जो अम्मा सां ओॾी महिल तूं आहीं। पुछ फिर इहा शइ साबित करे त तूं पंहिंजे पीउ जो हलाली पुट। अल्लाह माफ़ करे, रब अहिड़नि खे बि खाराए। इन जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हां सभिनीनि खे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो को हुक्म कयो कुरान मजीद जे अंदर जी मूं शुरू में अर्ज़ कयो, हिकिड़ो इहो हुक्म कई त तव्हां पंहिंजे पाण में तकवा पैदा कयो, ॿियो इहो हुक्म कई त तव्हां सच सां गॾु रहो, सचनि सां गॾु रहो, नेकोकारनि सां गॾु रहो।
हाणे जेके उथंदा उन जी मर्ज़ी आहे दुआ थिए त ठीकु आहे दुआ था करूं भला जेके वेठा आहियो से वेझा वेझा थी वियो थोड़ा वेझा वेझा थी वियो ऐं सिर्फ़ु 10 मिंट बयान कंदुसि ईअं सम्झो तव्हां दुआ जी मजलिस में पिया शरीक थियो थोड़ा वेझा वेझा थी दुनिया के अंदर को भी एड़ो मानू ना है जे मानू खा नाफरमानी गुनाह न थिया हो सवाए नबी ऐं पाण साईं फरमायो कुल्लु बनी आदम खत्ताऊन व खैरुल खत्ताईन तव्वाबून पा फरमायो नबियन का सिवाय बाकी जेके इंसान सभिनी खां गुनाह नाफरमानियूं थियनि थियूं ऐं वरी अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद जे अंदर गुनाहगारन जे लाइ फरमायो फरमाई कुल जा इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम फरमाई मुझा दिलबर नबी मुझा महबूब नबी सब जो सल्लल्लाहु दिल जे मोहब्बत सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे वॾे हिकिड़ो इल्ज़ाम इहो आहे अब ये सलाह दे कोन थोरो तवज्जो ये सलाह दे कोन दलील तोड़ केड़ो जे सही ता पाण दिसंदा आयो बांग आग में सलाह पढ़नी कोन बांग आग में सलाह पढ़नी कोन ये दलील तोड़ इहो है मुझे सलाह जे मुनकिर हुजण जो आओ हां ता पुछा तो तवाड़ी दे के गोठन में मस्जिदूं आइन इन मस्जिदन में बांग इंदी है ना थोरो गरायो थोरो सा यार बांग इंदी है पो इन बांग न अग में तवा सूरत यासीन पढ़ंदा है थोरो गरायो तो सही यार सूरत यासीन पढ़ंदा है यासीन सूरत भला अलम तो शरीफ पढ़ंदा है फतवा तो आना ते नोहड़िया जेके बहन हाले पोटा जेके बहन चान्या लेगारी जेके बहन दस्ती जेके बहन अमदानी जेके बहन ये सब वजह सब अलम तो शरीफ यासीन जा मुनकर है फतवा सब मुखा पुछंदा नहीं तवा ये फतवा ये रात बयान है ये तो छा चयो मोले साहब आओ चवा तो बाबा यासीन जा मुनकर है अलम तो शरीफ जा मुनकर है छा में अलम तो शरीफ यासीन शरीफ या मुनकर इन गाल में जो बांग अग में न अलहम तो शरीफ पढ़ंदा है न यासीन पढ़ंदा है मुझे ये फतवा सही है गलत है तो गलत है या मुझे फतवा गलत है छा में गलत है तवा मुखा पुछना सही तो जगर रात फतवा ही है तो तवा यासीन जा मुनकर आयो अलम तो शरीफ या मुनकर आयो लिखल किथे है कुरान में लिखल तो बांग आग में यासीन चौजे अलम तो शरीफ चौजे पैगंबर जे साहबा बांग आग में यासीन पढ़ी अलम तो शरीफ पढ़ी न नबी साईं चयो त बांग आग में यासीन पढ़जे अलम तो शरीफ पढ़जे न तवा सब मुखा इहो पुछंदा इहो सवाल कंदा मोरे सब लिखल किथे है मुजा आऊं तुखा प्यार में मोहब्बत में तो पूछा कि थे लिखल है त बांग आग में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह पढ़जे
सलाद जो मुनकिर असां वटि काफ़र है यो ॿुधी छॾियो। पोइ वरी चवंदा आहिनि भला ठीकु आहे भला जेकॾहिं बांग अॻु में सलाद किथे बि लिखियलु कोन्हे जेकॾहिं भला चईसि न छा थियो ॾोह त कोन्हे न चईसि त छा सुठो कमु आहे इहो ई त वजह आहे फिरकनि जो जमातनि जो टुटण जो उम्मत मुस्लिमा जो टुटण जो त इहा ई वजह आहे। पाण जेका शरीयत क़बूली हुई सोने मोहम्मद जी उहा क़बूली हुई अमल जे लाइ न के मुदाखलत जे लाइ। पाण शरीयत छा जे लाइ क़बूली त शरीयत ते छा कंदासीं अमल कंदासीं। मुस्लमाननि अमल करण छॾे ॾिनो आहे शरीयत में मुदाखलत शुरू कयो हुतां ऐं तव्हां पुछां थो पीपी जे झंडे में घणा रंग आहिनि थोरो ॻाल्हायो तो यार 3 रंग आहिनि। असांजे जमात जबेतुल मुस्लिमीन जे झंडे में घणा रंग आहिनि कारो अछो। हाणे जेकर हिकिड़ो पीपलो उथे यार मोरे झंडे में 3 रंग चौथो रंग मूंखे ॾाढो थो वणे 200 झंडा वञी ठाराई हिन ॻोठ में आई कपरी मोरी ते आई दुंबाले ते आई टंडोला मारी ते आई सभई इलाका घुमी फिरी आयो सभिनी इन इलाकनि में झंडा हणी आयो। हाणे तव्हां पुछां थो 3 रंग वा हिन चौथो रंग वधायो अछो हाणे पीपला ख़ुशि थींदा नाराज़ थींदा थोरो ॻाल्हायो तो साईं नाराज़ थींदा हर को छा कयो थी चरिया समझाईंदा उनखे रहनुमा पार्टी जा लीडर उनखे समझाईंदा तुंहिंजो जो अमल ग़लत है हालांकि पैसा बि हुन जा मेहनत मुंहिंजी हया बि हुन सबको उनखे समझाईंदो हर को समझाईंदो दलीलनि सां भुट्टे साहब ॾिसो पाणे कहिड़ो झंडो ॾिनो बेनज़ीर साहब वटि कहिड़ो झंडो बिलावल जे ऑफिस ते कहिड़ो झंडो लॻल आहे चाचे सरदारी जे गाॾी ते कहिड़ो झंडो लॻल आहे। जेकॾहिं ॻाल्हि मञी रंग कटई कपिड़ो कटई पीपला थींदा ख़ुशि पर जेकॾहिं ॻाल्हि न मञई पीपला चवंदो भई गद्दार आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजी पार्टी में 2 रंग हणा यार जेको अछो रंग आहे इहो त ॾिसण में अचे थो पर कारो रंग राति जो ॾिसण में अचे ई कोन थो ऐं 2 रंग थो हणा मूंखे मुंहिंजा बुज़ुर्ग उस्ताद सम्झाईंदा हे दोस्त मुंहिंजा सम्झाईंदा बुज़ुर्गनि वटां पाण खे कहिड़ो झंडो मिलियो जेकॾहिं मूं बुज़ुर्गनि जी ॻाल्हि न मञी पार्टी जे लीडरनि जी ॻाल्हि न मञी पीपले रहनुमा जी ॻाल्हि न मञी गद्दारी जो ठप्पो हणंदा भई गद्दार आहे गद्दार छा न थियो झंडे में मर्जी हलाई ऐं गद्दार छा न थियो झंडे में मर्जी हलाई हाय मुसलमान कलमे पढ़ण वारा तुंहिंजे मुंहिंजे झंडे में जेकॾहिं केरु मर्जी हलाए उहो गद्दार शरीयत में जेकॾहिं केरु मर्जी हलाए त उहा शिक रसूल थोरो चवण घणो समझ बांग शुरू की तव्हां पुछां थो पूरो कलमो कहिड़ो आहे तव्हां थोरो पढ़ो ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे हिकिड़ो वाणी सरदार साहब जे साम्हूं साईं माशाअल्लाह तव्हांजे ॻोठ में जेको जलसो थियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी बुज़ुर्गनि जा बयान ॿुधासीं क़ुरान ॿुधोसीं हाणे मूंखे कलमो पढ़ायो ऐं जेको सो मुस्लमान थो थियां वाइदो आहे नमाज़ पढ़ंदसि रोज़ा बि रखंदसि ज़कात बि ॾींदसि हज बि कंदसि पर कलमो पढ़ंदसि अधु ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदसि मोहम्मद रसूलुल्लाह कोन पढ़ंदसि। तव्हां पुछंदो मुस्लमान मञींदो थोरो ॻाल्हायो तो मुस्लमान मञींदो अच्छा ये बांग शुरू किथां थींदी आहे अल्लाह अकबर खां भले अस्सलात खां शुरू करे छॾे ख़त्म किथे थींदी आहे ला इलाहा इल्लल्लाह। हाणे तव्हां पुछंदो ला इलाहा इल्लल्लाह पूरो कलमो या कलमे जो अधु हिस्सो आहे थोरो ॻाल्हायो तो अधु हिस्सो आहे। हाणे हिन खां पुछ त पूरो कलमो नथो पढ़ी हिते अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पूरो कलमो नथो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह अधु कलमो छो पढ़ी इते तो ख़बर छा न कुरान में न हदीस में न साफ़ या बांग ॾिनी मुंहिंजा सोना कुरान मथे ते रखी चवां थो हिते जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह कोन्हे त उते बांग अॻ में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलुल्लाह बाकी सलात में जेका सात जेकर हुन जो भी इनकारी त समझ वो
रात्रि वही सलातू में पढ़, सोने मोहम्मद ते दुरूद पढ़, काई झल्ला के चवण वर इं चो बात बनती नहीं, बात बना लेते हैं, बात बनती नहीं बात बना लेते। आका सब जो सल्लल्लाहु दिल से मोहब्बत सा चो, आका हम आपका नाम लेकर महफल को सजा लेते। रूठ जाता है जब अल्लाह हम गुनाहगारों से, आका हम आप पर दुरूद पढ़कर अल्लाह को मना लेते हैं। रूठ जाता है जब अल्लाह हम गुनाहगारों से, आका हम आप पर दुरूद पढ़कर अल्लाह को मना लेते हैं। दुरूद पढ़ो हर वक्त हर जगह तवाने ज़बान सलात हो जे दुरूद हो जे। नबी जी फरमाया जो को घणे गा घणी वो मोहम्मद जमन सलात पढ़ंदो दुरूद पढ़ंदो, मैदाने क़यामत में ओतरो वेझो मो मोहम्मद खे बहरहाल दुरूद तमाम बड़ो सवाब है, वडी फजीलत है, पर हींअर वो मौजू ना है। अर्ज कयो अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए मुझा दिलबर नबी, मुझा महबूब नबी, मुझन उन्हनि बानन के चओ, फरमाया इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। मुझन उन्हनि बानन के चओ जिन खां दुनिया में गुनाह नाफरमानियूं थियूं आहिनि, जिन पांजी पान ते जुल्म कया। अल्लाह तो फरमाए उन्हनि नाफरमाननि गुनाहगारनि खे चओ ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, जेकॾहिं तव्हां खां गुनाह वॾा थिया आहिनि, जेकॾहिं तव्हां खां नाफरमानियूं वॾियूं थियूं आहिनि, घबराइण जी ज़रूरत न, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां जन गुनाहनि खां कई साम्हूं अल्लाह जी रहमत वॾी आहे। इन करे असाई तव्हांजे ज़बान ते दुरूद सां गॾोगॾु इस्तिग़फार बि, तौबा बि, अस्तगफिरुल्लाह 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 अस्तगफिरुल्लाह। काई खबर न आहे कॾहिं तुंहिंजी मुंहिंजी पेशी अल्लाह जे दरबार में थिए, रब साईं उन माण्हू खे कामयाब चयो आहे, जन्नती चयो आहे, जेको हो तो गुनाहगार पर गुनाह खां बाद तौबा कई। खोल कुरान फरमाए इल्ला मन ताब व आमन व अमिल सालियन फउलाइका यदखुलूनल जन्नह वला युज़लमून शैआ जन्नाति अदनिन अल्लती वअदर रहमानु इबादहु बिल गैब इन्नहु कान वअदुहु मक़दिया। मुझा गुनाहगार बाना